अबा मींहुं यादि अथव जेको 2 साल पहिरीं थियो हो अगस्त महीने में, पोइ ॿुधायो त हुनजे आॾो छा पिया करे सघूं? हीअं करे बीह रहियासीं, ओह करे बीह रहियासीं असां। मां पाण ॾिठा आहिनि केतिरा माण्हू नफ़्सियाती मरीज़ थी विया, चरिया थी विया, जे पोइ मींहुं बंदि न थींदो त पोइ काले वेंदासीं, पोइ त असां मरी वेंदासीं। दिमाग़ी तवाज़ुन चट अखियुनि सां ॾिठा माण्हू। मूंखे मिलायो हिकिड़े माण्हू, चए हिन जो ईअं हौसलो ख़राबु थी पियो आहे, चङो भलो पढ़ियो लिखियो माण्हू। सो अज़ीज़ो अलाह जो अज़ाब ईअं आहे, रब थो वंद मुंहिंजो अज़ाब ईंदो, पोइ छा चवंदा हाणे काॾे वञूं? या अज़ाब या क़यामत, पोइ चवंदा त केरु आहे हाणे? पोइ उते चवंदा त वाक़ई असां कमज़ोर पिया आहियूं ऐं वॾा असां बुछड़ी जाइ ते बीठा आहियूं। वयज़ीदुल्लाहु लज़ीना इहतदऊ हुदा, अलाह ताला हिदायत वारनि खे वधाईंदो। बल बाक़ियातु सालिहात, कम वारी शइ अथव नेकी, नेकियूं कंदव त भलाई अथव। बाक़ी दुनिया सॼी नापाइदार आहे। अबा हिन दुनिया जे जहान में माण्हू 20 साल 30 साल 40 साल दुनिया जी ख़िदमत कई, पैसा ॾुकड़ जमा कई, जायूं ठाहियईं, ज़मीनूं ठाहियईं, दुकान ठाहियईं, ओ वॾो ईअं जीअं ॾिसो त वाह साईं वाह, ॼण जन्नत ठही वई आहे। हाणे ॿुधायो त जॾहिं मरंदो त इन जन्नत मूं छा गॾु हलंदुसि? इन मिल्कियत मूं छा गॾु हलंदो? इन दुकाननि मूं छा गॾु हलंदो? इन आकाश मूं केरु गॾु हलंदो? को बि न हलंदो। जिन खां मुआसे से कादी कोन थिया, वधि में वधि खणी हुते हली छॾियऊं। छा पुट रुगो हुजनि जे 4 माण्हू खे, त उहे 4 ई रुगो उहो कुल्हो ॾेई क़ब्रिस्तान ते पहुचाईंदा आहिनि? न बाबा, मिड़ई घड़ी सवा ॾींदा कुल्हो, जान छुटी, किसो ख़तमु। अलाह थो फरमाए त इहे माण्हू त इहे अथई जिन जे लाइ तूं पाण मरे पियो, उहे त तुंहिंजा कोन थिया। वल बाक़ियातु सालिहात, रहंदई नेकियूं, जेके नेकी कंदे, जेका निमाज़ पढ़ंदे, जेको क़ुरान पढ़ंदे, जेको ज़िक्र कंदे, जेके रोज़ा रखंदे, इहे सभु तुंहिंजे लाइ। हदीस शरीफ़ में थो अचे त जॾहिं माण्हू वफ़ात करे थो वञे त निमाज़, क़ुरान, रमज़ान ऐं ख़ैरात, इहे 4 ई पासा वठी उन सां गॾु क़ब्र में अचे बीहंदा, जीअं 4 साथी कंहिंसां बि गॾु बीहनि। पोइ मलाइकनि खे चवंदा पुछो भली, पर माण्हू असांजो आहे, पुछोसि उसूल सां, ख़्याल सां, जेको पुछणो आहे सभु पुछो। पर हिन सां जो 4 साथी बीठा हूंदा त पोइ क़ब्र में डिॼंदो बि न। अलाह शाल असांखे अमल सालिह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभु सलात शरीफ़ पढ़ो बा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुअज़्ज़िज़ मुसलमानान गिरामी, दुनिया में इंसान जी हीअ ज़िंदगी को मक़सद रखे थी, हीअ ॻाल्हि पकी आहे त दुनिया में का बि शइ अजाई न हूंदी आहे। नंढड़ा ॿार रांदि खेॾंदा आहिनि, पोइ मिटी कुटे ॻोहे उन मां भितर न ठाहींदा आहिनि। थांवड़ो ठाहींदा, प्लेट ठाहींदा, छोकिरियूं हूंदियूं त देगड़ियूं ठाहींदियूं, तवा ठाहींदियूं, वरी छोकिरा हूंदा त गुलेला ठाहींदा, गाॾड़ियूं ठाहींदा। भला जे रुगो रांदि करणी आहे त ॻोढ़ा ठाहींदा रखंदा वञनि, छो त का बि शिकिल न हूंदी उन्हनि जी, भीतर त ईअं ई खोड़ पिया आहिनि। ज़ाहिर आहे त को कमु कबो, ॿारड़ा मिटी कुटे उन मां रांदीका ठाहींदा, पर उहे गिलास जी शिकिल, थालीअ जी शकिल, वटे जी शकिल, देगड़ीअ जी शकिल, इहे टपड़ ठहंदा। नंढड़ो ॿार बि मक़सदु थो रखे मिटी कुटण में, ऐं वॾो माण्हू ज़ाहिरा बतरीक़े औला लाज़मन ज़रूरु को मक़सदु रखंदो। ऐं जे मक़सदु न हुजे, इहो कमु त कंहिं बेकारी थियो। त इहो मक़सदु जॾहिं असांजे दुनिया जे कमनि में हुजे थो ऐं इन खे माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु बनाए, त हक़ीक़त इहा आहे त इहा ॻाल्हि एतिरी कम वारी न आहे जो हिन ज़िंदगीअ में दुनिया जा कम मक़सदु हुजनि। खाइणु पीअणु, जॻह ऐं घर रहाइश ठाहिणु, इन खे माण्हू ज़िंदगीअ जो मक़सदु बणाए, मक़सदु न थींदो। जंहिंजो हिकिड़ो ॿियो मिसाल ॿुधायां तव्हांखे। हिते जेको मस्जिद में असां अॼु वेठा आहियूं, बतियुनि जे रोशनी में असांजो वेहणु मक़सदु न आहे। हे लाउड घुराए हिन जो वॾो आवाज़ु ॿुधणु मक़सदु न आहे। असुलु मक़सदु आहे क़ुर शरीफ़ जे ख़ुशीअ में असांजो इज्तिमा ऐं गॾिजाणी ऐं क़ुर शरीफ़ जो वाइज़ ॿुधणु। बाक़ी हे सभु ज़रूरतूं आहिनि,
पर जे लाउड न बि हूंदो त असां भला ठीकु आहे, खणी ॻोठ न ॿुधंदो, पाण में त ॿुधंदासीं। भला जे हीअ बती न हुजे, मेण बतियूं खणी ॿ ॿारियूं हा, तॾहिं बि हिक ॿिए जमा ॾिसूं हा। हाणे चिटा पोइ घटि, पर असुल जेको कमु हो त आवाज़ हिक ॿिए जो ॿुधूं सो ॿुधूं हा। क़ुर शरीफ़ जे लाइ गॾिजाणी थिए हा। ऐं उन नंढड़े जी जंहिं क़ुर शरीफ़ मुकमल कयो आहे उन जी ख़ुशीअ में शरीक थियणो सो थियूं हा। हे हुजनि तॾहिं बि ठीकु आहे, जे न हुजनि तॾहिं बि ठीकु आहे, हिन क़िस्म जो हुजनि तॾहिं बि ठीकु आहे, जेकॾहिं ॿिए क़िस्म जो हुजनि तॾहिं बि ठीकु आहे। असुल मक़सदु आहे त भला जेकॾहिं हीअं क़ुर शरीफ़ जे ख़ुशीअ में माण्हू गॾाए ऐं ॿ टे शाइर घुराए मुशाइरो कराए छॾिजे, मक़सद जे ख़िलाफ़ु वेंदो। या हे सभु टपड़ हणी ऐं वेही पाण में कचहरी कयूं, भाई लाउड आया, बतियूं आयूं, ॾाढा शामियान वामियान हया अथसि, छा आहे चईं मिड़े वेही कचहरी कंदासीं, ईअं थींदो आहे? न, को न कंदो आहे ईअं, छो त इहे उन में मक़सद जूं शयूं न आहिनि। बिना मक़सद जे कमु न कबो आहे ऐं ग़ैर मक़सूद शइ खे पंहिंजी कम जी शइ न सम्झिबो आहे, उहो सम्झिबो ईअं ज़रियो। तंहिंजे करे माण्हू हिन दुनिया जे जहान में खाइण खे, पीअण खे, दुनिया जे ज़िंदगीअ तामीर करण खे पंहिंजो मक़सदु कॾहिं बि न सम्झे। उहे शयूं दग में दे जूं आहिनि जेके मुयसरु थियूं। जीअं हलंदासीं गाॾीअ ते चढ़ी, काॾे बाबा कराची था हलूं, चढ़ियासीं टे पहिरीं महिल ज़ाहिर आहे त सुभाणे थी 8, 9, 10 थिया, बुख लॻी, किथे गाॾी बीठी, अल्बा तव्हां वटि छा आहे, चईसीं असां वटि फलाणी शइ आहे। असांखे जेका खपे पई बिल्कुलु उनजे बरख़िलाफ़, जेका ज़हन ख़्याल में हुई उनजे बिल्कुलु उबतड़। पोइ चवंदा ठीकु आहे बाबा, कुझु न कुझु खाई मिड़े पेट भरियूं, मिड़े गुज़ारो करिणो आहे। उते असां गुज़ारे जा क़ाइल थी वेंदा आहियूं। हक़ीक़त इहा आहे त जीअं सफ़र में असां गुज़ारे जा क़ाइल थी वेंदा आहियूं, जेकॾहिं मानी सम्झ में न ईंदी त बिस्कुट जी हिकिड़ी थेलड़ी वठंदासीं, पाणी जो शीशो वठंदासीं, पोइ उहे खाई खणी मथां पाणी जो बुक पीबो, चाहे चइसि गुज़ारो थी वियो। बाबा राति में त ईअं न कंदो आहे घर ते, उते त मानी हाज़िर, उते घर आहे न, उते मानी आहे, सभु कुझु मिलंदो आहे, हिते नथो मिले त गुज़ारो करिणो आहे। ठीकु, पर इन जे बजाए जेकॾहिं इन सेवण वारे दादूअ जे कंहिं बि स्टाफ तां लही चओ हल त शहर में वॾो होटल आहे, उतां हली था मानी खाऊं, खाई जॾहिं मोटंदासीं त गाॾी बीठी हूंदी, हली वई, मक़सदु ज़ाया थी वियो। मानी त खाधीसीं पर मक़सदु ज़ाया थी वियो। ॿिए ई साॻी तरह मुंहिंजा अज़ीज़ो, दुनिया जे हिन ज़िंदगीअ में जेके कम असां दुनिया जा लेखिया आहिनि उहे सभु मक़सदु न अथव, उहे सभु गर्ज़ अथव, सभु हिकिड़ो ज़रियो आहे पहुचण जो। पोइ जे हीअं हुजे तॾहिं बि ठीकु आहे, जे हूअं हुजे तॾहिं बि ठीकु आहे। इन हासिल करण जे लाइ माण्हू पंहिंजी ज़िंदगी विञाए, इहो वॾो ग़लतकार माण्हू आहे। इंसान जे ज़िंदगी जो मक़सदु अल्लाह ताला जो क़ुर आहे, ऐं हिन क़ुर जी तालीम आहे त कहिड़े तरीक़े सां इंसान दुनिया जे जहान में पंहिंजे रब जी मञोती रखे, कहिड़े ज़रिए इंसान हिन दुनिया जे जहान में पंहिंजे अलाह खे राज़ी करण जी कोशिशि करे, कहिड़े ज़रिए इंसान पंहिंजे अल्लाह ताला जे कयल अहसाननि ऐं महिरबानियुनि जो शुक्रियो अदा करे, कहिड़े ज़रिए इंसान पंहिंजे बिरादरीअ सां मामलात करे। हिते हिनखे रहणो पिया, हिनखे वापारु पिया, हिनखे तिजारत आहे, हिनखे रिश्ता करणा आहिनि, मिटियूं माइटियूं करणियूं आहिनि, इंसान आहे, उथणो वेहणो आहे, ख़ुशियूं बि थियनि थियूं, ग़मियूं बि थियनि थियूं, कॾहिं इख़्तिलाफ़ बि थियनि था, गर्मियूं सर्दियूं बि थियनि थियूं, इन्हनि खे कीअं निभाइबो, इहो सभु हिन क़ुर मां थो मिले। इहो इंसान जो मक़सदु आहे त हे क़ुर पढ़ी ऐं पंहिंजी ज़िंदगी खे इन तरीक़े सां गुज़ार। ईअं न आहे त रुॻो जेकॾहिं खाइणो आहे त खाइण सां खाई पेट भरबो, क़ुर खां पुछिबो साईं मूंखे खाइण जी छा मोकल थी मिले अलाह जी तरफ़ां, छो त हे वजूद असांजो ख़लक़ियल अलाह जो आहे ऐं इन जे मथां क़ानून ऐं हुकुम अलाह जो हलंदो। पोइ अलाह ताला जो हे किताब ॿुधाए थो त हीअ शइ खा, हीअ न खा, हे हलाल अथई, हे हराम अथई, जेकॾहिं पंहिंजो जेको बि हुजे त उहो खा, पर जे पराई चोरी जी शइ अथई त जेका बि हुजे उहा हराम आहे। पंहिंजो जेको कुझु बि अथई उहो खा, पर जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ वटां ॿी शइ तोखे मिले थी, बाबा कहिड़े ख़्याल सां थो ॾे, ईअं दोस्त आहे तंहिंजे करे खा, बसि मां मुंहिंजे घर मानी आहे, तूं मुंहिंजो दोस्त आहे, तोखे मानी थो खारायां, ठीकु आहे, इहो हिकिड़ो उसूल आहे। ॿियो तुंहिंजी दावत था कयूं, अचु दावत अचे खा, ठीकु आहे, इहो बि हिकिड़ो उसूल आहे। टियों ख़ैर ख़ैरात कई अथई, बाबा हे छाजी ख़ैरात आहे, हिते माण्हू अलाह खां सवाइ ग़ैरनि जे नाले ते बि ख़ैरातूं कंदा आहिनि। पोइ उन्हनि में जानवर बि कुसंदा आहिनि, भत बाट बि थींदा आहिनि, मिठाइयूं बि विराए बि आहिनि, ॿिया बि कम थींदा आहिनि, लटा कपिड़ा बि ॾिबा आहिनि, मतिलबु घणो कुझु थींदो आहे। इहे सभु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हू कंदा आहिनि ऐं इन में अलाह जो नालो शामिलु न हूंदो आहे। जॾहिं अलाह जे क़ुर मां पुछणु आयासीं त अलाह ताला थो फरमाए त हुरमत अलैकुमुल मैतत, मुआल शइ जेका पाण मुरादो मरी वञे,
असां ज़बह न करे सघियासीं, हिलाल न करे सघियासीं। पोइ असांजी पंहिंजी शइ, पंहिंजो कुकुड़, पंहिंजी ॿकरी, पंहिंजो पाॾो, पंहिंजो गाबो हलाल न करे सघियासीं, उहो मुर्दार थी वियो, छुरी न पहुती। अलाह थो फरमाए त इहो मुअल आहे, इहो न खाइबो। वदम, पर असां कहूं था उन में सीर जी रत निकिती, फरमाए त इहा कढी उछली आहे, सीर जी रत हराम आहे। कहण जो मक़सदु इहो आहे त अलाह जो नालो हिन में पवे ऐं हिन मां पलीत रत निकिरे, इहा सीर जी रत बि हराम आहे। वलहमुल खिंज़ीर, सूअर जो गोश्त, इहो बि हराम आहे। वमा उहिल बिही लिग़ैरिल्लाह, ऐं का बि शइ हुजे उहा जेका अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजे नाले ते ॾिजे, उहा बि अलाह थो फरमाए त हराम जी फ़हिरिस्त में शामिल आहे, इहो न खाइजांइ। हाणे हूअं त का ख़बर ई कान हुअसि, कुतो बि हलाल त ॿिलो बि हलाल, मुर्दार बि हलाल। हे शिकारी वेंदा अथव बंदूक खणी, पोइ वेंदा आहिनि पखी मारींदा, न लधो पखी कलाक खां पोइ लधो, ओ ठरी त छा वियो, पर सीट जी बि वियो, चई न बंदूक लॻल अथसि, हिलाल आहे, खणी रखेसि, खणी कोल्हे ते। ओ ख़ुदा जा बाना, पुराणे ज़माने में तीर हणिबो हो या छापड़ हणिबी हुई, तीर चुंभ सां लॻे, उन खे ज़ख़्मी करे विझे, उन जो खून वहे, पोइ उहो मरी वञे, पर तॾहिं तीर हणंदे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चओ, ऐं पोइ जे तुंहिंजी छुरी न पहुती ऐं अॻ में उहो साहु छॾे वियो त हाणे उन खे छुरी फेराए, इहो हिलाल आहे। पर जेकॾहिं तो गुलेलो हयो, गुलेल सां मौत, इहो हिलाल न आहे, छो त इहो धकु आहे। को अलाह ताला फरमायो त तव्हांजे मथां जेके शयूं आहिनि, या आयत कीअं आहे, मौक़ूज़त वल मुनख़नक़त वल मुतरदियत, अॻ में मुंडु, क़ुरान मजीद में आहे त अबा तव्हांजे मथां ला ताकुलू, थोरो अञा अॻिते, अॻ में पहिरियों अबा, पोइ त इहो आहे, इन खां अॻ में अचे क़ुरान शरीफ़ जो कुझु शयूं न बा लिखियल, हाफ़िज़ न आहियूं त जेकर ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह। असुल मक़सदु मतिलबु आहे, अलाह ताला थो फरमाए त हिकिड़ी शइ जेका कोठे थो किरी पए, ॻाटो भॼी पियुसि, हराम थी वई। ॿिए ढोर उनखे डहो हयो आहे सिंग जो, हराम थी वई। कंहिं लताड़ियो अथसि, रसे में फांसी पवंदो आहे ढोर, कॾहिं कॾहिं सुबुह जो उथियासीं त मोह पियो हो, हराम थी वियो। ऐं अलाह सुब्हानो ताला थो फरमाए त जानवरनि खाई विधुसि, बगड़नि खाधो, गिदड़नि खाधो, चितनि कुतनि खाधो, या ईअं आम रोलू कुतनि खाई विधो, हराम थी वई, इहो हराम आहे। जेकॾहिं तव्हां उन जे ज़बह खे पहुची पियो, बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुठव, उहा जीअरी हुई, पोइ हाणे इन वक़्तु हिलाल आहे, इन खां सवाइ सभु हराम आहे। अलाह सुब्हानो ताला इहे हराम शयुनि जी फ़हिरिस्त असांखे ॾसी। हाणे जेकॾहिं इन्हनि मूं का शइ खाए बि त जाइज़ न आहे, इहो सभु असांखे अलाह ताला हिन क़ुरान में ॾसियो। पर इहा ख़बर न हुजे अखियूं ॿूट त पोइ सभु हिलाल आहे। उहो माण्हू कंदा आहिनि ॻाल्हि, जो आहे न माण्हू दीन बेदीनी, अलाह ताला शाला असांखे बेदीनी खां बचाए। असांजा अॻे अवाम जा माण्हू हूंदा हुआ, जिन वीचारनि खे पढ़ियो कुझु बि न हूंदो हो, पर ॿुधंदा हुआ, आलमनि खां, वाइज़नि खां, नसीहत वारनि खां, भलनि माण्हुनि खां इहे ॻाल्हियूं ॿुधंदा हुआ। पोइ पंहिंजे गंढ में अहिड़ी मज़बूत ॿुधंदा हुआ जो भली अणपढ़ियो हुजे, आंगूठे छाप, पर पोइ अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो तव्हांखे दीन जे बारे में कसी कांडी चओसि, या हलाल हराम जी ॻाल्हि तव्हांखे ईअं असुली ॼण त तरीअ ते लिखियलु ॿुधाईंदो, न बाबा हे मसइलो हीअं अथव, भली अणपढ़िया हुजनि, छो त ईमान आहे, अक़ाइद में आहे, हलाल ऐं हराम असांखे पाबंदी रखणु असांजे अक़ाइद में शामिल आहे, इन्हनि में इनहिराफ़ी न कबी। इहो अलाह ताला जे क़ुरान जो फ़ाइदो आहे। जे असां इन ज़िंदगीअ ते, इन तरीक़े ते इहा ज़िंदगी गुज़ारींदासीं त अलाह ताला जे फर्मा बरदारी वारी ज़िंदगी आहे। ऐं जेकॾहिं इन खां सवाइ गुज़ारी थिएसि त पोइ इहा बेफ़रमानी वारी ज़िंदगी आहे। जे बेफ़रमानी आहे त पोइ दुनिया जे जहान में असांखे जॾहिं बेफ़रमानी पंहिंजी न वणंदी आहे, ऐं हालांकि दुनिया में केरु माण्हू कंहिंजो मालिक न आहे, पोइ अलाह ताला जेको असांजो मालिक आहे, असां उनजी बेफ़रमानी कयूं, उहा उनखे कीअं वणंदी। अलाह ताला शाला असांखे पंहिंजी फर्म बरदारी नसीब फरमाए। ऐं ज़िंदगी जो मक़सदु इहो अथव। बाक़ी नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए त हिन दुनिया जे जहान में जेकॾहिं मक़ासिद ज़िंदगी खे बणाईंदे त पोइ तूं मंज़िल ते न पहुचंदे। फरमायूं त कुन फिद दुनिया करण के ग़रीब न आबिर सबील, दुनिया में ईअं हुजे ॼण मुसाफ़िर आहियां, परदेसी आहियां। मुसाफ़िर परदेसी छा खपंदो बा, मां जे तव्हांजे ॻोठु रहां त चवां त बाक़ी अॼोकी राति में घर ख़रीद करे त पोइ मां रहां, न त मां कंहिंजे उताक में न रहंदुमि। अजाई ॻाल्हि आहे, चवंदा बेवकूफ़ यार, हिनी कुल हिकिड़ी राति अथई, इन जे लाइ तोखे घर ख़रीद करे ॾियूं, उहो माण्हू ख़ाली करे पोइ उन खे असां पंहिंजी मालिकी कयूं, पोइ असां उन में हली रहूं, पोइ इहो इहा अकुलमंदी न आहे। मुसाफ़िर माण्हू आहे त उनखे सर मथे छुपाइण जी जाइ मिली, हल बाबा राति गुज़ारी, वरी सुबुह जो हली पवंदासीं। फरमायूं त दुनिया में ईअं हुजे ॼण मुसाफ़िर में परदेसी आहे, जेको मिलियो तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह, ऐं जे न मिलियो तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह हली पओ अॻिते। बाक़ी जे इनखे मक़सदु बणाइबो, मां तव्हांखे अर्ज़ु कयां जी, हाणे अबा
हिते जेकॾहिं मां अॼोकी राति रहण जे लाइ इहो मक़सदु कयां त बाबा घर वठिणो आहे, पोइ ॿुधायो त सुबुह ताईं इहो कमु थींदो? नतीजो त रुली वेंदासीं, राति गुज़री वेंदी, आराम न थींदो, कुझु बि न थींदो, घर बि न मिलियो, हड़ हली वई। पर जेकॾहिं कंहिं दोस्त जे में या कंहिं मस्जिद जे कुंड में किथे न किथे खणी माण्हू को मथां सवड़ विझी सुम्ही पिया, जान छुटी, सुबुह थी वेंदो, हलियो वेंदो माण्हू। दुनिया ईअं अथव, हिन जहान में आया आहियूं ऐं हलिया ईअं वेंदासीं जो हलियो वञणु असांजे वस न आहे, उहो मालिक जे वस आहे। अलाह तो फरमाए जॾहिं मुंहिंजे तरफ़ां अजल ऐं अमुर ईंदो आहे त हिकु दम न पोइते न हिकु दम अॻिते माण्हू उन ते हलियो वेंदो आहे। अलाह शाल असांखे इन हक़ीक़त सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं हिन अलाह ताला जे क़ुर मजीद में इहे ई ॻाल्हियूं वज़ाहत ऐं चिटाई सां लिखियल आहिनि। ऐं असांखे हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खां दूरी छो थी पई आहे जो असां हिन क़ुर शरीफ़ जे सचे तालुक़ खां असां हटी परे थी पिया आहियूं। अल्लाह ताला शाल असांखे हिन सचे क़ुर सां सचे तालुक़ जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, इंसान जे ज़िंदगी जो मक़सदु अल्लाह ताला जो क़ुर अथव, इहो क़ुर पढ़बो, इन क़ुर खे सिखबो, इन क़ुर ते अमल कबो। फरमाई त इन हाज़ल क़ुर यहदी लिल्लती हिय अक़वम, हे क़ुर मजीद तव्हांखे सिधी वाट वठाईंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू क़ुर खे, हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे क़ुर मजीद अॻियों थी पोयों वठी हलंदो, जीअं इमाम जमात खे बीहारींदो आहे, इमाम बीहंदो आहे अॻियों, पोयों असां जमात बीहंदा आहियूं, पोइ असांखे निमाज़ पढ़ाईंदो आहे। हिकु ॿियो, इहे इन्हनि जो क़ुर अॻुवाण थींदो, जेके दुनिया में क़ुर जे पोयों हलंदा, क़यामत जॾहिं क़ुर अॻुवाण थींदो चवंदो मुंहिंजे पोयों अचो, वठी हली जन्नत जो दर खोले चवंदो त अचो त हलूं जन्नत में अंदरि। ॿियो वरी माण्हू अहिड़ा हूंदा जीअं हिते अबा माल पवंदो आहे कंहिंजे पोख में, पोइ लठ खणी हुन माल खे अॻियां करे काहे हलंदो आहे ढक ॾे, बाबा छो चई मुंहिंजे पोख में पियो, हिनखे ढक विझणो आहे। पर मां त पोइ हिकिड़ा माण्हू जेके हिते क़ुर खे पंहिंजे पुठीअ पालो छॾींदा त क़यामत में क़ुर उन्हनि जे पुठियों पवंदो, चवंदो अॻियों थियो, उनखे धिके जहनम जे दरवाज़े ते बीहारे चवंदो धिको ॾियोनि त सिधो जहनम में। उहे माण्हू जिन हिते क़ुर खे पुठी ॾिनी, जिन क़ुर खे मोह ॾिनो, अॻिते कयूं जीअं इमाम खे असां मोह ॾींदा आहियूं, अॻियों करे बीहारींदा आहियूं, हिते बि इमाम क़ुर, हिते बि इमाम, त क़यामत में बि असांजो इमाम, पोइ इमाम हली जन्नत में पहुचाईंदो। जे क़ुर खे हिते पुठी ॾिनीसीं त क़ुर सां दुश्मनी, पोइ उते क़ुर बि पलव वठंदो, पलव इहो वठंदो जो धिके जहनम में बीहारींदो। अल्लाह शाला असांखे क़ुर मजीद सां दोस्ती रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्म जअलिल क़ुरान रबीअ क़ुलूबिना, अल्लाह क़ुर खे असांजे दिलि जो बहार कर, जीअं बहार ईंदो आहे त माण्हू ख़ुशि थींदो आहे, क़ुर अचे त असांजी दिलि ईअं ख़ुशि थिए। ऐं अल्लाह ताला मोमिन जी वस्फ़ बि आई आहे, ॿुधाई आहे, इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम, मोमिन जी अल्लाह सां एतिरी मोहबत हूंदी आहे जो अल्लाह जो नालो अचे त मोमिन जा वार कंडारजी वञनि। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, वरी जो मोमिन खे खणी क़ुर पढ़ी ॿुधाए त मोमिन जो ईमान वधी वञे। अल्लाह ताला शाल असांखे हिन क़ुर सां सचे तालुक़ जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, हिन क़ुर मजीद जूं कुझु मां आयतूं तव्हांजे आॾो पढ़ियूं, सूरत मरियम जूं आयतूं आहिनि। अल्लाह तो फरमाए त तिलकल जन्नत लती नूरिस मिन इबादिना मन कान तकिया, इहा जन्नत आहे असां उन्हनि ॿाननि खे वरसे में ॾींदासीं जेके असांजो ख़ौफ़ रखंदड़ हूंदा, परहेज़ कंदड़ हूंदा, हलाल जा पाबंद, हराम खां परहेज़। हराम जो जी बीमार माण्हू खे अड़े बाहे खा, चईंदा बाबा मूंखे रखाई, मां न खाईंदुमि। अड़े बाबा हे मिठाण, चईंदे साईं मूंखे पंहिंजो शुगर आहे, डॉक्टर झलियो आहे मिठाण खाइण को। बाबा हे खा, चईंदे हिन में लूणु हूंदो, बाबा लूणु अथसि, चईंदा साईं मूंखे ब्लड प्रेशर आहे, मां लूणु न खाईंदुमि। बाबा हे खा, हे फलाणी का मच्छी खा, फलाणी शइ, चईंदा साईं मूंखे जिगर में तकलीफ़ आहे, मां इहा न खाईंदुमि। इहे सभु शयूं असांखे हिते इहे सम्झियल हूंदियूं आहिनि, इहे न कंदा आहियूं, छो जिस्मानी तकलीफ़ पहुचंदी। अल्लाह थो फरमाए त जॾहिं तुंहिंजे दिलि में ख़ौफ़ हूंदो न त पोइ हे तुंहिंजो वजूद जहनम जे बाहि खां बचंदो। हिते रख करे बीमारी खां बचंदो आहे, हराम खां रख कंदे त जहनम खां बचंदे जन्नत जो वारिस थी वेंदे। इहा जन्नत आहे असां उन्हनि ॿाननि खे वरसे में ॾींदासीं जेके असांजा परहेज़गार ॿाना हूंदा। ऐं वरसे में शइ मिलंदी आहे, पीउ जी मिल्कियत। हिकिड़े माण्हू खे खणी, अदा हे मां तोखे महिरबानी जे तौर ते गिलास थो ॾियां, अदा शुक्रियो महिरबानी। पर पीउ जी मिल्कियत जो पुट खे मिले त चवंदो विरहाए ॾींदड़ खे, साईं तुंहिंजी महिरबानी, चवंदो मुंहिंजे अबे जी मिल्कियत आहे, मूंखे ॾिनी अथई, मूंखे अबे ॾिनी आहे, मूंखे अलाह ॾियारी आहे, जान छुटी। अलाह तो फरमाए त जन्नत ईअं ॾींदा जो कंहिंखे शुक्रियो बि न चइजो, तव्हांजी मिल्कियत आहे, अलाह तो तव्हांखे ॾे। अलाह शाला असांखे अहिड़ो जन्नत जो वारिस बणाए। पर इहो तॾहिं बणिबो जॾहिं हिन क़ुर खे पंहिंजो असां इमाम ऐं अॻुवान बणाईंदासीं। अलाह हिन क़ुर सां सचे तालुक़ जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाबा असांजो ईमान बि त क़ुर जे करे आहे न, क़ुर शरीफ़ जो कढी वञो पोइ ॿुधायो त ईमान छा ते रखंदासीं, ख़तमु न थींदो आहे ई हिन सां ॿधल, क़ुर सां, नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां, उनजी शरीयत ऐं दीन ऐं सुन्नत सां। अल्लाह ताला जिब्राइल अमीन खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, जिब्राइल तूं भला असांखे घणो नथो अचे, वधीक अचु, जेको अचे थो हिन खां सवायो। चईसीं असां अलाह जे हुकुम सां लहंदा आहियूं। हिते आयत आहे त असां जॾहिं बि लहंदा आहियूं त पंहिंजे रब जे हुकुम सां। असांजे अॻियों पोयों चौधारी सॼो माहौल अलाह जो आहे ऐं तुंहिंजो रब कॾहिं बि कंहिंखे विसारींदो न आहे।
रब ताला खां तव्हां विसरी नाहे वेंदा, पर वक़्तु मुक़ररु हूंदो आहे अलाह जंहिं ते मोकिलींदो आहे त असां अची तव्हां वटि पहुचंदा आहियूं, हाज़िर थींदा आहियूं। बाक़ी इहो सभु अलाह जे अमर सां आहे, पंहिंजी मर्ज़ी सां न आहे। जेको ज़मीन आसमान जो पालणहार आहे, उनजे विच में जेको आहे सभु उन रब जो आहे, तंहिंजे करे इन रब जी इबादत कर ऐं उन जे आॾो सबुरु करे बीह। हल त अलम लहू समी आहे, ॿुधाए त अलाह जहिड़ो को आहे? कोई बि कोन्हे, न आहे त पोइ असां अलाह जे हुकुम सां ॿिए जे हुकुम खे कीअं भेटायूं। ऐं अबा मां अर्ज़ु कयां त असां मुस्लमाननि में इहा कमज़ोरी आहे जो असां अलाह जे हुकुम सां ॿियनि जे हुकुम खे भेटाईंदा आहियूं। थुल्हे लेखे हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि, अबा निमाज़ अलाह जो हुकुम आहे न, की न मुअज़िन जो हुकुम आहे, इमाम जो न, अलाह जो हुकुम आहे। अलाह जे घर में अचिबो, अलाह जे हुकुम ते चए। भला जेके इमाम ॾींहं जो 10 बजे चवे त जो ॿिए पहिरीं पढ़ूं, थींदी? सुबुह जो भला 5 बजे चवे त थींदी? न थींदी। वक़्तु बि अलाह जो मुक़ररु कयल, सॾु बि अलाह जो, सजदो बि अलाह जो, घर बि अलाह जो, तंहिंजे करे हुकुम अलाह जो आहे। इमाम रुगो असांजो ईअं आहे जीअं ड्राइवर हुजे, गाॾी जो बीठी हुजे, कोच हुजे न बाबा, कराची हलणी, ज़ाहिर तव्हां 40 माण्हू चढ़ी वेंदासीं, जॾहिं ड्राइवर ईंदो त पोइ गाॾी हलंदी न। इमाम आहे ड्राइवर वांगुरु बसि, बाक़ी त असुल हो हुकुम आहे कंपनीअ जो, सो अलाह ताला जी कंपनी। रब ताला थो फरमाए त माण्हू मुंहिंजे हुकुम ते हलनि। रब समावात वल अर्ज़, ज़मीन आसमान जो उहो मालिक आहे, तंहिंजे करे उनजो को नालो ई अहिड़ो कोन्हे। पोइ जॾहिं अलाह जो हुकुम आहे त पोइ असां निमाज़ ते छो न ईंदा आहियूं? ॾाढा खोड़ मुस्लमान निमाज़ ते न ईंदा आहिनि। अबा मस्जिद जे दर ते वेठा हूंदा आहिनि, न ईंदा आहिनि। भित भित सां हूंदी अथनि मस्जिद में, मस्जिद वारी भित उन्हनि जे घर जी भित हिकु हूंदी आहे, पोइ बि निमाज़ ते न ईंदा आहिनि। छो न ईंदो आहे? ख़ुदा जा बाना ॿुधाए त भला ॿियो को सुझई था छो जो अलाह जे नाले खे छॾे पोइ उन ॾे वेंदे? न वेंदे त पोइ रब सुभाणे ताला खां सवाइ ॿिए खे कीअं थो छॾे? अलाह असांखे पंहिंजे दर ते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वयक़ूल इंसान, इंसान चवंदो आहे ऐज़ा मां मितुल सौफ़ उख़रज हई आहे, जॾहिं मां मरां त भला पोइ जीअरो थी उथबो। अवला यज़कुरुल इंसान अन्ना ख़लक़नाहु मिन क़ब्ल वलम यकु शैया। अलाह तो फरमाए त ठीकु आहे, जेकॾहिं मोए खे क़बर मूं न उथारींदासीं। हाणे मोह त हेॾो सारो आहे जेको अबा कॾहिं कॾहिं खट गोरी थींदी आहे, खणी बि न सघंदा आहियूं। वॾो गौरो मतारो माण्हू हूंदो आहे न, इन माण्हू खे त हली क़बर में पूरियो। अलाह तो फरमाए त इहो न उथंदो। भला ॿुधाए त जॾहिं तोखे नओं पैदा कयोसीं त माउ जे पेट में कुझु हुयो? चई असांजे पेट ख़ाली हो। चई त जॾहिं अण हूंद मां पैदा कयो त मां पोइ हाणे हूंद मां तोखे वरी मां छो न पैदा कंदुमि? अलाह शाल असांखे सम्झ नसीब फरमाए। फरमाए त तूं जॾहिं अॻे न हुए त असां तोखे पैदा कयोसीं। फवरबिक लनाशुरन्नहुम वशयातीन, तुंहिंजे रब जो कसम आहे त इन्हनि खे गॾाईंदासीं ऐं शैताननि खे बि, जेके हिननि खे इनकार था कराइनि। पोइ इन्हनि खे जहन्नम जे चौधारी वाड़ करे विहारींदासीं ऐं उते इहे ऊंधे गोॾे वेठा हूंदा। पोइ उन्हनि मां कढंदासीं त अलाह जा बेफ़रमान, ज़ोर बेफ़रमान कहिड़ा हुआ, उन्हनि खे जहन्नम जे वधीक गरम हिसे में विझंदासीं। पोइ असां ॼाणूं था त केरु लाइक़ु आहे जहन्नम में पवण जे, केरु न आहे। इनकुम इनकुम इला वारिदुहा, जेको बि आहे जहन्नम में किरण वारो आहे, कान घिरंदो उन ते। कान अला रबिक हतम मक़ज़ी आहे, रब ताला जे मथां वाइदो पको आहे त सभ खे जहन्नम तो टपणो आहे। पर पोइ अलाह सुब्हानो ताला तो फरमाए त अमल सालिह बंदे खे खणंदो। अमल सालिह वल अमल सालिह यरफा, अमल सालिह बाने खे मथे कंदो। हदीस शरीफ़ आहे त क़यामत जो ॾींहुं थींदो त माण्हू जीअं ई इजाज़त मिलंदी वेंदी त हलो बाबा पुल सिरात तो टपो, टपंदा वेंदा त हिकिड़ा ईअं टपी वेंदा ॼण विॼ जो चिमको थियो, ॿिया ईअं टपंदा जीअं वॾो तूफ़ान जो झूटो हुजे, ॿिया ईअं चवंदा ॼण तिखो घोड़ो डुड़ंदो थो वञे, ॿिया ईअं ॼण माण्हू डुकंदो थो वञे, ॿिया अहिड़ा ॼण दुड़की थो हले, ॿिया अहिड़ा जेके ईअं पेर हलंदा वञनि, ॿिया अहिड़ा जेके रेडियूं पाईंदा, ॿिया अहिड़ा जो हलंदा वरी किरंदा वरी लड़कंदा, हलंदा वरी किरंदा वरी लड़कंदा, रस्ते ते किरंदा त हेठो लड़कंदा त बाहि में लड़कंदा, जीअं न गोश्त खे लड़काए पचाईंदा आहिनि बाहि ते, ईअं अलाह तो फरमाए हर कंहिंखे हलणो आहे। पर हर को टपंदो। पोइ जंहिंखे हिते दुनिया जे जहान में अलाह सां मोहबत हूंदी ऐं जहन्नम खां बचण जी कोशिशि कंदो, अलाह जे रज़ा खे हासिलु करण जी कोशिशि कंदो, अमल सालिह खे वधाईंदो, उन जे अमल में निमाज़ूं बि हूंदियूं, ज़कातूं बि हूंदियूं, रमज़ान मुबारक जा रोज़ा बि हूंदा, अलाह जो ज़िक्र बि हूंदो, ख़ल्क़ सां चङायूं बि हूंदियूं। नतीजो इहो थींदो जो इहो माण्हू हीअं हलियो वेंदो ॼण त या विॼ जे चिमके वांगुरु, या हवा जे झूटे वांगुरु, या तेज़ घोड़े वांगुरु, या डुकंदड़ माण्हू वांगुरु, ईअं टपियो जहन्नम तूं हलियो वेंदो। अलाह असांखे पुल सिरात तूं अमन सां टपाए। वहम मिनकुम इला वारिदो, हर को तव्हां उन मूं टपंदो, तुंहिंजे रब ते इहो वाइदो पको आहे। पोइ छॾाईंदासीं उन्हनि माण्हुनि खे जेके अलाह जो ख़ौफ़ रखंदा ऐं ज़ालिमनि खे उते छॾींदासीं त उहे ऊंधे गोॾे पिया हूंदा, उहे जहन्नम जी पुल टपी न सघंदा, न टपी सघंदा त किरंदा। अबा हिकिड़ी जाइ ते खर में वाइदो टपो ॾे हलियो वञि परते,
वाह हूंदो आहे न, कॾहिं कॾहिं के ईंदा आहिनि को माण्हू न टपी सघंदो आहे, को टपो ॾींदो आहे त किरी पवंदो आहे। रब थो फरमाए त किरंदो उहो जेको ज़ालिम हूंदो। अलाह असांखे ज़ुल्म खां बचाए। वॾे में वॾो ज़ुल्म शिरक, ऐं उन खां पोइ अलाह ताला जा हुकुम न मञण बि शिरक आहे, जंहिंमें मां ॿुधायां थुले लेखे निमाज़ न पढ़णु। अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। अलाह थो फरमाए त निमाज़ क़ाइमु थियो, मुशरिक निमाज़ क़ाइमु कयो, मुशरिक न थियो। छो त जेको निमाज़ नथो पढ़े न बा, अलाह जो सॾु थियुसि अचु सोमाणी जी निमाज़ ते, ऐं घर जो सॾु अथसि त वेठो आहे खट ते चढ़ियो, वेठो थो मोबाइल ॾिसे, वेठो थो टीवी ॾिसे, वेठो थो घर वारनि सां कचहरी करे, वेठो आहे दोस्तनि सां होटल ते, वेठो आहे ईअं मथे थो घुमंदो फिरंदो, ज़मीन जो कमु थो करे, दुकान ते वेठो आहे नथो अचे, वेठो आहे इन हट जे आसिरे त मुंहिंजी दुकानदारी थिए। इहो उहो माण्हू आहे जंहिं अलाह सां इन्हनि सभिनीनि शयुनि खे शरीक कयो, पोइ बेनिमाज़ी बि मुशरिक थी पवंदो। अलाह थो फरमाए त पोइ ज़ालिमनि खे उते छॾे ॾिबो, ऊंधे गोॾे पिया हूंदा। उहे माण्हू अथव जॾहिं उन्हनि खे क़ुर पढ़ी ॿुधाइबो, चिटियूं आयतूं, त पोइ उहे इनकारी काफ़र चवंदा हुआ मोमिननि खे त तव्हां भला की न असां भला। हाणे अॼु बि ईअं आहे न बा, हाणे कुफर जी दुनिया चवे थी त मुस्लमान गंदा, मुस्लमान दहशतगर्द, मुस्लमान खूनी। अब हे ॻाल्हि इहा आहे त फ़लस्तीन जो खून केरु थो वाहे? मुस्लमान। अफ़गानिस्तान में अमरीका 16 कलाक जहाज़नि ते चढ़ी अचे त पोइ पहुचे अफ़गानिस्तान, 16 कलाक हिते टपी, 20 साल लड़ी मुस्लमाननि जे ओ नसुलनि जो खून वहायो अथई, अञा ज़ालिम मुस्लमान। अलाह अकबर। अलाह तो फंदी, इहे काफ़र चवंदा आहिनि त असां भला की न मोमिन भला, चवंदा आहिनि त असां भला आहियूं, मोमिन ख़राबु आहिनि। रब थो फरमाए त इन्हनि खे ख़बर पवंदी असां केतिरा हलाक करे छॾियासीं इन्हनि खां अॻु में ॻोठ जेके तमामु वॾनि बादशाहनि वारा, फिरौन जी बादशाही, आद समूद जूं बादशाहियूं, शदाद जो बाग़ ऐं जन्नतूं, अलाए छा जो छा। अलाह थो फरमाए त ॾिस त सही, इबरत जो मक़ाम आहे। इहे सभु काॾे विया? इन्हनि जा घर जेके आहिनि, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जो ॻोठु, आद समूद जो ॻोठु, पहाड़नि में ठहियल घर, अलाह तो फरमाए उहे छॾिया विया, अञा घणा ख़ैर आबाद पिया आहिनि, आबाद बि न थी सघिया आहिनि। पुछो त इहे माण्हू काॾे विया? साईं विया, तबाह बर्बाद थी विया। कुल मन कान फी ज़लालत फल्यमदुद लहु रहमान मद्दा। चवनि त जेको गुमराही में हुजे त पोइ उहो भली को रस्तो छिके अलाह ॾे। हता इज़ा रअऊ मा युअदून, जॾहिं ॾिसंदा जंहिंजो वाइदो थो थियनि, या अज़ाब या क़यामत, पोइ ख़बर पवंदनि त हाणे जाइ बुछड़ी कंहिंजी आहे ऐं कमज़ोर कहिड़ो आहे। अलाह जो जॾहिं अज़ाब ईंदो न त पोइ माण्हू जॾहिं उते ओह करे बीह रहंदो। अब मींहुं यादि अथव जेको 2 साल पहिरीं थियो हो अगस्त महीने में? पोइ ॿुधायो त हुनजे आॾो छा पिया करे सघूं? हीअं करे बीह रहियासीं, ओह करे बीह रहियासीं। असां मां पाण ॾिठा आहिनि केतिरा माण्हू नफ़्सियाती मरीज़ थी विया, चरिया थी विया, की पोइ मींहुं बंदि न थींदो त पोइ काॾे वेंदासीं, पोइ त असां मरी वेंदासीं। दिमाग़ी तवाज़ुन चट। अखियुनि सां ॾिठा माण्हू, मूंखे मिलायो हिकिड़े माण्हू, चए हिन जो ईअं हौसलो ख़राबु थी पियो आहे, चङो भलो पढ़ियो लिखियो माण्हू। सो अज़ीज़ो, अलाह जो अज़ाब ईअं आहे। रब थो मुंहिंजो अज़ाब ईंदो, पोइ छा चवंदा? हाणे काॾे वञूं? या अज़ाब या क़यामत, पोइ चवंदा त केरु आहे हाणे? पोइ उते चवंदा त वाक़ई असां कमज़ोर पिया आहियूं ऐं वॾा असां बुछड़ी जाइ ते बीठा आहियूं। वयज़ीदुल्लाहु लज़ीना इहतदौ हुदा, अलाह ताला हिदायत वारनि खे वधाईंदो। बल बाक़ियातु सालिहात, कम वारी शइ अथव नेकी, नेकियूं कंदव त भलाई अथव। बाक़ी दुनिया सॼी नापाइदार आहे। अब हिन दुनिया जे जहान में माण्हू 20 साल 30 साल 40 साल दुनिया जी ख़िदमत कई, पैसा ॾुकड़ जमा कई, जायूं ठाहियईं, ज़मीनूं ठाहियईं, दुकान ठाहियईं, ओ वॾो ईअं जीअं ॾिसो त वाह साईं वाह, ॼण जन्नत ठही वई आहे। हाणे ॿुधायो त जॾहिं मरंदो त इन जन्नत मूं छा गॾु हलंदुसि? इन मिल्कियत मूं छा गॾु हलंदो? इन दुकाननि मूं छा गॾु हलंदो? इन आकाश मूं केरु गॾु हलंदो? को बि न हलंदो। जिन खां मुआसे से कादी कोन थिया, वधि में वधि खणी हुते हली छॾियऊं। छा पुट रुगो हुजनि जे 4 माण्हू खे, त उहे 4 रुगो उहो कुल्हो ॾेई क़ब्रिस्तानी ते पहुचाईंदा आहिनि? न बाबा, मिड़ई घड़ी सवा ॾींदा कुल्हो, जान छुटी, किसो ख़तमु। अलाह तो फरमाए त इहे माण्हू त इहे अथई जिन जे लाइ तूं पाण मरे पियो, उहे त तुंहिंजा कोन थिया। वल बाक़ियातु सालिहात, रहंदई नेकियूं, जेके नेकी कंदे, जेका निमाज़ पढ़ंदे, जेको क़ुर पढ़ंदे, जेको ज़िक्र कंदे, जेके रोज़ा रखंदे, इहे सभु तुंहिंजे लाइ। हदीस शरीफ़ में थो अचे त जॾहिं माण्हू वफ़ात करे थो वञे त निमाज़, क़ुर, रमज़ान ऐं ख़ैरात, इहे 4 ई पासा वठी उन सां गॾु क़बर में अचे बीहंदा, जीअं 4 साथी कंहिंसां बि गॾु बीहनि। पोइ मलाइकनि खे चवंदा पुछो भली, पर माण्हू असांजो आहे, पुछोसि उसूल सां, ख़्याल सां, जेको पुछणो आहे सभु पुछो। पर हिन सां जो 4 साथी बीठा हूंदा त पोइ क़बर में डिॼंदो बि न। अलाह शाल असांखे अमल सालिह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह थो फरमाए त पाइदार अथई नेकियूं, जेके तुंहिंजे रब वटि बदिलो बि हिननि जो भलो थींदो, मोट बि भली थींदी। जेको माण्हू असांजे आयतुनि जो इनकार थो करे, पोइ चए थो मूंखे माल बि मिलंदो, पुट बि मिलंदा, छा भला तो अलाह खां लिखत वठी आहे, वरिती आहे छा त तूं हिते बि काफ़र थी ऐं पोइ उते अलाह वरी तोखे साॻा माल पुट ॾेई वरी उते साॻो रहे साफ़ करे छॾींदो। अतल ग़ैब, छा तो ग़ैब में जाती पाती आहे या अलाह वटां को वाइदो लिखी वरितो अथई? कल्ला, अहिड़ी ॻाल्हि का बि कान्हे। सनक्तुब मा यक़ूल, रब थो वञे त हे जेको लॿाड़ हणे थो इहा असां लिखाईंदासीं। व नमुद लहू मिनल अज़ाब मदा, डिघो अज़ाब कंदासीं। अलाह असांखे बचाए।
व नरिसु हुमा यक़ूल, जेको चवे थो असां हिन जी पाण पोइवारी कंदासीं, वयातीना फरदा, इहो अकेलो ईंदो। वतख़ज़ू मिन दूनिल्लाहि आलिहा, इन्हनि अलाह खां सवाइ ॿियनि खे पंहिंजो महबूद बणायो हो, लियकूनु लहुम इज़्ज़ा, जीअं इन्हनि जा इहे मददगार थियनि। कल्ला, अलाह त कॾहिं बि न, असांजे मुक़ाबले में केरु मददगार न ईंदो। सयकफुरून बि इबादत हिम, हे जेके हिन जी पूॼाऊं पाठ करे करे थकिजी पिया आहिनि, उहो चवंदा आहिनि न बाबा असां तव्हांखे सुञाणो ई कोन था। वयकूनून अलैहिम ज़िद्दा, अञा मुखालिफ़ थी बीह रहंदनि, हे कूड़ा आहिनि साईं, असां थोरे चयोसीं त असांजी पूॼा कयो, असां पाण अलाह जी इबादत वारा हुआसीं। जीअं माण्हू हाणे नेकनि भलनि सालनि जे क़बरुनि ते वेठा पूॼाऊं कंदा आहिनि न, उहे जॾहिं नेक साले उथंदा, अलाह पुछंदो जीअं हिन में आहे क़ुर मजीद में अलाह ताला फरमाईंदो त यौम यजमअल्लाहु रुसुल फयक़ूल माज़ा उजिबतुम, अलाह ताला रसूलनि खे चवंदो त ॾियो अहवाल, तव्हांखे राज कहिड़ो जवाबु ॾिनो। चवंदासीं तव्हां तोखे ख़बर आहे अलाह, तूं पाण ॾिसे पियो थो, सभु शइ खे ॾिठो अथई। पोइ ईसा अलैहिस्सलाम खे चवंदो त इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इब्न मरियम अंत क़ुल्त लिन्नासि अन इत्तख़िज़ूनी व उम्मिय इलाहैन, ईसा पुट मरियम जा, तो चयो माण्हुनि खे त तोखे ऐं तुंहिंजी अम्मा खे अलाह करे पूॼनि, अलाह खे छॾनि। चवंदो सुबहानक, अलाह तुंहिंजी ज़ात पाक आहे, मा यकून ली अन अक़ूल लहुम मा लैसा ली बिहक़, रब जंहिंजो हक़ ई कोन्हे मूंखे, त मां कीअं चवंदुमि। इन कुंतु कुल्तुहु फ़क़त अलिमत, जे मां चयो हूंदो त अलाह तोखे ख़बर हूंदी, तूं शाहिद आहे साईं, मां न चयो थो। सुभान अल्लाह, केॾी वॾी शाहिदी वरितई। दुनिया में जेकॾहिं ॿिया शाहिद आणिया त कहिड़ा आणिया, चयो रब तूं शाहिद आहे, मां उन्हनि खे मा कुल्त लहुम इल्ला मा अमरतनी बि, साईं जेको तो मूंखे चयो मां उहो चयो थो मान, जेकॾहिं मां अहिड़ो कुझु चयो हूंदो त पोइ तूं आहे बाक़ी ख़बर। हाणे आहिनि तुंहिंजा बाना अज़ाब कंदे, तुंहिंजा बाना आहिनि रहम कंदे, तॾहिं बि तूं मालिक आहे साईं, मुंहिंजो को कमु न वॼाई, तो मूंखे जेको कमु चयो मां करे। हेॾो नबी ईसा अलैहिस्सलाम, उहो बि हिते इन्हनि जो जेके हे ईसाई उनजी पूॼा कंदा आहिनि बेज़ार थी बीह रहंदो, छो त हर बाबा तौहीद वारो शिरक खां बेज़ार थींदो। अलाह असांखे शिरक खां बचाए, उनजा मुखालिफ़ थी बीह रहंदा। अलम तरा अन्ना अरसलना शयातीन अल काफ़िरीन ताज़ुहुम अज़ा, अलाह तो शैतान काफ़िरनि खे पिया ॾींदा आहिनि टेकूं दिला सां। फला ताजल अलैहिम, इन्हनि ते तकड़ न कंदो कर, इनमा नउद लहुम अदा, असां इन्हनि जे लाइ पूरी तयारी था कयूं। यौम नहशुरुल मुत्तक़ीन इलर रहमान वफ़दा, जेके परहेज़गार आहिनि अलाह वटि उहे टोला थी जमो थी बीहंदा। वनसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा, ऐं ॾोहारनि खे काहे जहन्नम ॾे टोला करे वठी वेंदासीं। ला यमलिकून शफ़ाअत इल्ला मन इत्तख़ज़ इंदा रहमान अहदा, को सिफ़ारिश न कंदो अलाह वटि जंहिंजो लिखियो हूंदो त ठीकु आहे, न त न। दुआ आहे त अलाह ताला असांखे इन वक़्तु सिफ़ारिश नसीब फरमाए। हिते जेका सिफ़ारिश मिलंदी उन्हनि खे मिलंदी जेके अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सचा वफ़ादार हूंदा, जेके क़ुर मजीद जा सचा वफ़ादार हूंदा। उहा हदीस शरीफ़ में थो अचे त क़यामत जो ॾींहुं थींदो, क़बरूं खोलंदियूं, माण्हू ईअं निकिरंदा जीअं अबा सला फुटी पवंदा आहिनि ज़मीन मां। पोइ हिकिड़ो माण्हू जीअं ई क़बर मां निकिरंदो त हिकिड़ो माण्हू अचे हीअं बांह खां वठंदुसि, भयानक माहौल हूंदो, बांह में वठण जे करे थोरो परेशान थींदो त अलाए छो मूंखे हमरा बांह मूं पकड़ियो आहे, पर ॾिसंदो त माण्हूअ जो मुंहुं ॾाढो सुहिणो आहे, जेको हिनखे बांह खां वठंदो वॾो ख़ूबसूरत माण्हू हूंदो। पोइ हे जो थोरो भवाए थो ॾिसंदो उन ॾे त उहो चवंदुसि मूंखे सुञाणे थो, हे क़बर वारो चवंदो न साईं मां तोखे नथो सुञाणा। चवंदुसि अन साहिबु कल क़ुर, बाबा मां तुंहिंजो क़ुर दोस्त। चई हा साईं क़ुर सां त असांजो सिर लॻे दुनिया में। चई पोइ हाणे उते तुंहिंजो सिर पियो लॻे, हाणे असांजो सिर लॻे थो, असां हुकुम आहे। दुनिया में वापारी वापारनि जे पोयां, कम वारा कमनि जे पोयां, तूं असांजे पोयां हुए, अॼु सभु वापार तुंहिंजे पोयां हलंदा, तोखे तेसीं ताईं न छॾींदुसि जेसीं जन्नत न पायां। इहा दोस्ती इनशा अल्लाह ते हलंदी, तंहिंजे करे अज़म कयो त क़ुर सां दोस्ती रखंदासीं। ऐं क़ुर जी दोस्ती आहे त पोइ मस्जिद जी दोस्ती आहे, पोइ निमाज़ जी दोस्ती आहे, पोइ अलाह जी दोस्ती आहे, पोइ अलाह जे रसूल जी दोस्ती आहे। इहा हिकिड़ी लाइन आहे, इहा लाइन अहिड़ी आहे जो इहा वक़्तु न वठंदी आहे। क़ुर निमाज़ ते ईंदा आहियूं त निमाज़ घणो वक़्तु वठंदी, फजर ड्रिघे में ड्रिघी निमाज़ 10-15 मिंट, ॿी का 8 मिंट का 7 मिंट का 5 मिंट। क़ुर मजीद जी तिलावत करणु वेह, जेकॾहिं पारो पढ़ंदे तॾहिं 20 मिंट, न त अधु कलाकु। गॾाईंदे त 5 निमाज़ूं 50 मिंट ऐं 30 मिंट कलाक क़ुर खे ॾेई खणी, कलाकु सवा कलाकु, बाक़ी 23 कलाक, साढा 22 कलाक तुंहिंजा। पोइ हाणे ॿुधाए त इन में कामयाबी जो सौदो मिले 1.5 कलाक में रोज़ाने जी ज़िंदगी में। हालांकि हिते 8 कलाक बुंड निकिरंदो आहे तगारी खणी खणी, त पोइ शाम जो मस 800,000 रुपयो मिलंदो आहे। रब थो फरमाए त हिकिड़ो कलाक सवा रोज़ानो क़ुर खे ॾे त मां क़यामत में जन्नत जो घर ॾियां, उहो घर जंहिंजी सिर सोन जी हूंदी, सिर चांदीअ जी, गारो मुश्क अंबर जो, ऐं उन में हीरा जवाहिर लॻल हूंदा, उन में अंदरि तख़्त पियल हूंदा, रेशम जा बिस्तरा हूंदा, तोखे सोन जा कंगण ऐं चेल में पटा ॿधल हूंदा जीअं अॻे बादशाहनि खे हूंदा। हिते ईअं वेठा हूंदव, हुकुम हलाईंदव, ख़ादिम खाधा पीता खणी पेश कंदा। अलाह तो फरमाए त इहा जन्नत अथव। पोइ इन में अञा तव्हांखे वफ़ी ज़ालिक फल्यतनाफ़सिल मुतनाफ़िसून, इन में रीस कंदड़ रीस कनि। अलाह असांखे इन जी रीस नसीब फरमाए। ॿी रीस जाइज़ न आहे, इहा रीस जाइज़ आहे। हिकु क़ुर शरीफ़ जी इहा वफ़ादारी। ॿी वफ़ादारी त अलाह ताला हिकिड़नि 2 माण्हुनि खे घुराईंदो, जेके हिकिड़ा ज़ाल मुड़ुस हूंदा, उन्हनि खे घुराए, उन्हनि खे जन्नत जा रेशमी कपिड़ा पाराईंदो, पर वॾा सुहिणा कपिड़ा हूंदा।
जो दुनिया जा अमीर माण्हू जिन हिते ऊचा कपिड़ा पाता हूंदा उन कपिड़े जे चमक में न बीह सघंदा। पोइ उते हो ग़रीब पाण चवंदा साईं असांखे कहिड़ी ख़ुशी में कपिड़ा मिलिया आहिनि, असां त ग़रीब हुआसीं। अलाह फरमाईंदो तव्हांजे बचे क़ुर वरितो हो, चई हा साईं बचो क़ुर खे ॾिनोसीं, चई इन बचे जे क़ुर जे सदके तव्हांखे जन्नत जा जोड़ा मिली विया। बाबा घर वारनि समेत जन्नत जा जोड़ा पाइणा अथव त अज़म कयो त बचनि खे क़ुर पढ़ाईंदासीं। छो त भला क़ुर खां सवाइ मुस्लमान त न थिबो न। पोइ हाणे बचा जो क़ुर न पढ़नि त पोइ सुभाणे काॾों उमेद कंदे मुस्लमानीअ जी, अबा हे गिलास जो ख़ाली आहे मां वेठो मथां गीतूं ॾियांसि उन लहंदी, कुझु बि न थींदो। क़ुर न हूंदो बचे खे त मुस्लमानी न थींदव। ऐं अॼुकल्ह इहा कुफर जी यलगार आम थी वई अथव। सभु काफ़र हिकिड़े पासे ॾऊं, अमेरिका हे हो ॿिया टिया सभु अचे इसराइल सां गॾु आहिनि त वारो कर असां फ़लस्तीन जा बचा था कहूं, ऐं असां वटि वरी हा थो फाटियुनि जो हेॾो देव हिकल बिल्डिंग स्कूल जी ठाराए ॾिनी अथऊं त रेस बम्बे खान जा माण्हू सभु ऑफिसर थी वञनि। कुझु बि कोन्हे, कुझु बि कोन्हे। हिन क़ुर जे आॾो रुकावट ॿधण जा बंद आहिनि, ॿियो का शइ कान्हे। मुस्लमानो तव्हां असां एतिरा मजबूर न आहियूं यार, रोज़ी रोटी वारो अलाह आहे। जेकॾहिं हिन क़ुर खे मानी जे करे छॾींदासीं, हज़रत सांजन फरमाईंदा हुआ त इन खां वधीक पोइ मुशरिक ई कोन्हे। तंहिंजे करे अज़म कयो त बचनि खे क़ुर ज़रूरु पढ़ाईंदासीं, पुटनि खे पढ़ाईंदासीं, नियाणियुनि खे पढ़ाईंदासीं। ॿियो हदीस शरीफ़ में आहे त माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल भलो थिए। हदीस शरीफ़ में आहे त जेको क़ुर पढ़ंदो ऐं अमल कंदो उनजे अबे मां खे अलाह ताला सोनो ताज पहिराईंदो ऐं क़ुर वारे खे चवंदो त ॿियनि खे मां हिते जायूं थी ॾियां जन्नत में, क़ुर वारा तूं मथे आहे, क़ुर पढ़ंदो वञ, मथे चढ़ंदो वञ, ठाहे ठाहे पढ़, जाते आख़िरी आयत पढ़ंदे मथे जन्नत में तुंहिंजी जाइ आहे। बचनि जी इज़त बि इन क़ुर सां, असांजी इज़त बि क़ुर सां, छोटकारो ऐं नजात बि क़ुर सां। दुआ आहे त अलाह ताला असांखे हिन क़ुर शरीफ़ वारनि मां करे, अलाह ताला असांखे हिन क़ुर जे सचे तालुक़ सां आबाद रखे। जेको चयो आहे ॿुधोसीं, अलाह चङियुनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।